कहीं हिकिड़े राजादार जेको आहे उहो ज़ालिम बादशाह हो, उन खां हिते जे माण्हुनि खे निजात ॾियारण जे लाइ आया। तव्हां जेकॾहिं ॻाल्हि खे थोरो भेटींदव त वेझराईअ जो ताज़ो ऐं उहो हमलो जेको थियो उहो बगदाद खां थियो। तव्हां ॼाणो था प्रोफेसर हिते वेठो आहे। उहो हमलो सिंध ते बगदाद खां थियो हुयो ऐं अॼु खां 13 साल पहिरीं बगदाद ते हमलो थियो। अॼु जो जेको साम्राज्य आहे दुनिया जो जेको दुनिया ते कब्ज़ो करणु थो चाहे, ईअं जीअं उन वक़्तु अरबनि करणु बि चाहियो, अॼु अमेरिका करणु थो चाहे। ऐं उन ई जॾहिं बगदाद ते हमलो कयो 2003 में त हुन इहे ई लफ़्ज़ चया हा। प्रोफेसर साहब लफ़्ज़ ई साॻिया आहिनि जेके तारीख़ में लिखियल आहिनि त राजादार ज़ालिम बादशाह हुआ, उन खां निजात ॾियारण जे लाइ सिंध ते हमलो था कयूं। जॾहिं जॉर्ज बुश हमलो कयो बगदाद ते, हुन इहो ई चयो त सदाम हुसैन ज़ालिम बादशाह हुआ, उन्हनि खां माण्हुनि खे निजात ॾियारण जे लाइ असां हमलो था कयूं। पोइ कीअं था तव्हां चओ त जॉर्ज बुश जो बगदाद ते हमलो ग़लति आहे ऐं बगदाद जो सिंध ते हमलो दुरुस्त आहे? जेकॾहिं बगदाद ते हमलो ग़लति आहे त बगदाद जो सिंध ते हमलो बि ग़लति आहे। ऐं असां सिंध जा नेशनलिस्ट, असां जीएस मादार चऊं था त ॿई हमला ग़लति आहिनि। ॿई वसीलनि जे फुड़लट लाइ कया था वञनि पिया। अमेरिका बि सदाम हुसैन खे पालियो कयो हो, अमेरिका हुनखे पालियो हो। जॾहिं इराक ईरान सां हुन जी जंग पे हली त अमेरिका हुनखे हथियार पे ॾिना। तालिबान जिन खे अॼु अमेरिका चए थो त दुनिया जे लाइ ख़तरो बणिजी विया आहिनि, उन्हनि खे कंहिं पालियो हो? हुनखे अमेरिका ई पालियो हो। पर पंहिंजे वसीलनि, पंहिंजे मफ़ादनि जे लाइ जॾहिं दुनिया जे वसीलनि ते कब्ज़ो उन्हनि ॾिठो त हाणे सऊदी अरब मुंहं तांगे टपण वेहणा था पवनि, उते जा वसीला ख़तम थिया। इराक में, अफ़गानिस्तान में कब्ज़ो छाजे लाइ कयूं? पहिरीं इहे तालिबान मुजाहिद हुया, हाणे वरी उहे जेके आहिनि दहशतगर्द थी विया। छो त हाणे अमेरिका खे अफ़गानिस्तान जे ज़रिए सेंट्रल एशिया में निकिरंदड़ तेल ऐं गैस ते कब्ज़ो करणो आहे। ईअं ई अरब जॾहिं सिंध ते आया त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े करण जे